अस्सलाम वालेकुम। मुझो नालो सयाद आहे। मैं 10वीं क्लास में पढ़ा थो। अॼु मुंहिंजो टॉपिक आहे जानदारनि जी दर्जाबंदी। जीअं त इंसान जी सुञाणप लाइ उन्हनि जे क़ौमनि ज़ातनि ऐं क़बीलनि में विरायो वियो आहे, अहिड़े मुताले ऐं उन्हनि जानवरनि जी सुञाणप लाइ उन्हनि खे उन्हनि जी पंहिंजी ख़ासियतनि आदतनि ऐं उन्हनि जी अंदरी थोरे ॿारी बनावट जे करे उन्हनि खे बि केतिरनि ग्रोहनि में विरायो वियो आहे। हैवान जे माहिरनि जानवरनि खे ॿिनि वॾनि ग्रोहनि में विरायो वियो आहे। पहिरियों आहे इनवर्टिब्रेट यानी बिना कनगे वारा, ॿिया आहिनि वर्टिब्रेट यानी कनगे वारा जानवर। इनवर्टिब्रेट में जेके वांगुरु में विराया विया आहिनि से फाइलम में अची वञनि था, जंहिंमें कुल 9 फाइलम हूंदा आहिनि ऐं उहा हर हिकु फाइलम मां तव्हांखे अॻियां बयानु करे ॿुधाईंदुसि। पहिरियों फाइलम आहे फाइलम प्रोटोज़ा। हिन में मौजूदु सभई जानवर हिकु सेल वारा हूंदा आहिनि। इन्हनि जे सेलनि में न्यूक्लियस यानी मर्कज़ कॾां त हिकु खां वधीक थींदा आहिनि। इन फाइलम जा सभु मूरा जानवर पाणीअ में रहंदा आहिनि ऐं पंहिंजो खाधो फोटोसिंथेसिस यानी बूटनि ज़रिए हासिलु कंदा आहिनि। हुन खां पोइ आहे फाइलम पोरिफेरा। हिन में मौजूदु सभई जानवर स्पेच वांगुरु नरम ऐं मुफ़्तख़ोर हूंदा आहिनि। हीअ पाणी जे हिकु सख़्तु शइ सां चंबड़ियल हूंदा आहिनि ऐं समुंड में रहंदड़ हिन सभिनी जानवरनि खे नालियुनि ते ॿधल हूंदा आहिनि, जंहिंखे कैनाल सिस्टम यानी नालियुनि वारो सिस्टम सॼो वेंदो आहे। हुन खां पोइ आहे फाइलम सेलिनेटेरिटा। हिन में मौजूदु सभई जानवर डोलाइटा हूंदा आहिनि। हिननि जिस्मनि जो तार ॿिनि क़िस्मनि जे एक्टोड्रम ऐं एंडोड्रम जा ठहियल हूंदा आहिनि। हिन ख़ासि जानवर आहिनि जेलीफिश, ओबेला कोलोनी, हाइड्रा। हुन खां पोइ आहे फाइलम प्लेटिहेलमनक्स। हिन में मौजूदु सभई जानवर सिधा सवां फैलियल जिस्मानी बनावट जा थियनि था ऐं हिननि जे घणनि जिस्मनि ते फ़ाक़ूं थियनि थियूं ऐं इन फाइलम में सभई जानवर ॿिटे जिन्सनि जा थियनि था, यानी हिकु ई जानवर में नर ऐं मादीअ जा जुज़ा पैदा थींदा ऐं इहे अक्सर मुफ़्तख़ोर हूंदा आहिनि। इन्हनि जा ख़ासि जानवर आहिनि टेप वर्म, प्लेनेरिया, फायर फ्लूका ऐं हुन खां पोइ आहे फाइलम नेमाटोडा। हिन फाइलम में मौजूदु जानवर हिकु ई तरीक़ो आहे जेको ट्यूब हाज़मे जे ट्यूब नलीअ ते आहे। हिन जो ख़ासि जानवर आहे एक्सप्रेस। हुन खां पोइ आहे फाइलम इनलेडा। इन में मौजूदु सभई जानवर पाणी में रहंदा आहिनि। इन्हनि जे जिस्मनि जा सिरिश्ता हिकु ड्रिगी नलीअ ते मुश्तमिल हूंदा आहिनि, जंहिंजा ख़ासि जानवर आहिनि अर्थवर्म, लीच ऐं हुन खां पोइ आहे फाइलम आर्थ्रोपोडा। हिन में मौजूदु सभई जानवर सीने, पेट ऐं मथे यानी टिनि हिसनि में विरायल हूंदा आहिनि। इन फाइलम में जानवर ख़तरनाक ऐं ज़हरीला हूंदा आहिनि, जंहिंजा ख़ासि एनिमल आहिनि क्रैब, स्कॉर्पियन, बटरफ्लाई, कॉकरोच ऐं etc। हुन खां पोइ आहे फाइलम मोलस्का। हिन में मौजूदु सभई जानवर पंहिंजो जिस्म हिकु खोपे में लिकाए छॾींदा आहिनि, जना त उन्हनि जो जिस्म कॾहिं ताज़े पाणी ते ऐं कॾहिं खुश्की ते मिलनि था। हिननि जा ख़ासि जानवर आहिनि मुसियल, स्नेल, ऑक्टोपस। हुन खां पोइ आहे फाइलम एकानोडर्मेटा। हिन में मौजूदु सभई जानवर हिकु ख़ासि क़िस्म जे नालेदार ट्यूब यानी फीट सां हरकत कंदा आहिनि ऐं हीअ समुंड जे गहराई में रहंदा आहिनि। इन जा ख़ासि जानवर आहिनि स्टार सी यूरिटिन। शाबाश, वेरी गुड, शाबाश।